कराची में ख़बर आवाज़ शेयर कंदासीं। प्रिया कुमारी सागर कुमार जी बादशाबी लाइ 3 तलवार वट एहतजाज जारी है। हिंदू बिरादरी सिविल सोसाइटी तरफा 3 तलवार वट धरणो है पियो। प्रिया कुमारी सागर कुमार जी बादशाबी ताईं धरणो जारी रहंदो, मुज़ाहिरीन जो चवणु आहे। अहम ख़बर है, अपडेट कंदासीं नाज़रीन। वाक़ई कराची में प्रिया कुमारी ऐं सागर कुमार जी बाज़ियाबी लाइ 3 तलवार वट एहतजाज जारी है। प्रिया कुमारी ऐं सागर कुमार जी बाज़ियाबी ताईं धरणो जारी रहंदो, मुज़ाहिरीन जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ है, अपडेट कंदासीं नाज़रीन। वाक़ई कराची में प्रिया कुमारी ऐं सागर कुमार जी बाज़ियाबी लाइ 3 तलवार वट एहतजाजी मुज़ाहिरो जारी है। हिंदू बिरादरी सिविल सोसाइटी तरफा 3 तलवार पर धरणो जारी है। प्रिया कुमारी सागर कुमार जी बाज़ियाबी ताईं धरणो जारी रहंदो, मुज़ाहिरीन जो चवणु आहे। मां खे ख़बर ॾियूं पिया कराची में प्रिया कुमारी सागर कुमार जी बाज़ियाबी लाइ एहतजाज जारी है। हिंदू बिरादरी सिविल सोसाइटी पारां धरणो हंयो वियो आहे। अहम ख़बर है, अपडेट कंदासीं नाज़रीन। वाक़ई कराची में प्रिया कुमारी ऐं सागर कुमार जी बाज़ियाबी लाइ 3 तलवार वट एहतजाज जारी है। हिंदू बिरादरी ऐं सिविल सोसाइटी तरफा 3 तलवार वट धरणो हंयो वियो आहे। प्रिया कुमारी ऐं सागर कुमार जी बाज़ियाबी ताईं धरणो जारी रखियो वेंदो, मुज़ाहिरीन पारां इहो चयो वियो आहे। कराची में ख़बर आवाज़ शेयर कयूं पिया। प्रिया कुमारी सागर कुमार जी बाज़ियाबी लाइ 3 तलवार वट एहतजाज जारी है। वाक़ई ख़बर ॾियूं पिया कराची में हिंदू बिरादरी सिविल सोसाइटी तरफा धरणो हंयो वियो आहे। प्रिया कुमारी सागर कुमार जी बाज़ियाबी ताईं धरणो जारी रहंदो, मुज़ाहिरीन जो चवणु आहे।